आईनासी की तरफ के ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार के ऐलान ते मोरे में जुज़वी लॉकडाउन बरक़रार है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयास सोलंगी। जी अयास। जी बिल्कुल, सिंध हुकूमत के ऐलान का मोरो में हींअर जुज़वी तौर ते लॉकडाउन ते अमल किया पियो वञे। सिंध हुकूमत जो ऐलान किया है तो हफ़्ते में 2 ॾींहं लॉकडाउन किया वञे। अॼु अचर जे ॾियारे ते शहर जा अक्सर इलाइक़ा रोड मुख्य चौक चौराहा शाही बाज़ार रेशम गली मेन रोड समेत अक्सर इलाइक़नि ते कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर ते बंद आहिनि। शहर जा शॉपिंग सेंटर पिण बंद आहिनि। उनके अलावा शहर में सब्जी फ्रूट वगैरह जा रेड़ा आहिनि, किरियाना मर्चेंट जा शॉप आहिनि, मेडिकल स्टोर आहिनि, उहे खुलियल आहिनि, जिते शहरी बग़ैर समाज विती जे ख़रीदारी करण में मसरूफ़ आहिनि। ॿिए तरफ़ पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते गश्त जारी आहे, जॾहिं त शहर खां मुख़्तलिफ़ शहरनि ॾे वेंदड़ जेको ट्रांसपोर्ट आहे ऐं जेकी लारीअड़ा आहिनि, स्टाफ आहिनि, उते बि शहर जी तमामु घणी रश नज़र अची रही आहे। जिते पिण SOPs ते अमल न पियो कयो वञे, शहर SOPs खे थोरे छॾियो आहे, जंहिंजे करे कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो आहे। जॾहिं असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो हुकूमत जो लॉकडाउन वारो जेको अमल आहे इहो त बहितर आहे, पर करे वरी जेको हफ़्ते में 2 ॾींहं कारोबार बंदि थियो आहे, जंहिंजे करे ग़रीब मिस्कीन तबिको फाका कशी ॾे जेको मुतवजह थिए थो। उन जा बचा बुख ऐं बदारी जो शिकार आहिनि। हुकूमत खे घुर्जे त उन्हनि जे लाइ अहिड़ियूं पॉलिसीज़ जेको आहे माना शाया कनि त जीअं मज़दूर तबिको पंहिंजे बचनि जो जेको